नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो में खबर ॾींदा आहियूं त कपरो में वोण जी पोखई जो सिलसिलो जारी है। कपरो जे मुख़्तलिफ़ दुकान ते कपह जो बिज पहुची वियो है। इन मौके ते आबादगारनि ऐं दुकानदारनि जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणु आहे त असां पहिरीं ॻाल्हि त बिज उहो पोखिजे जेको रजिस्टर थियल हुजे गवर्नमेंट जो, माना हिकिड़ो जेको रजिस्टर हूंदो आहे, चवंदा आहिनि भई ठीकु आहे, न कुझु कोन्हे। जेके दुकानदार अहिड़ा आहिनि भई उहा ॿार उहो अनरजिस्टर आहे, चवंदा ई भलो आहे, पर न असीं चवंदा जेको कंपनी माना हिकिड़ो गवर्नमेंट खां रजिस्टर थियल आहे बहितर आहे त उहो ई पोखणु खपे। उन खां पोइ हिकिड़ो यकीन ते आणनि था जेके सुठा हिते आहिनि डीलर वीलर, उहो कंपनी जो वठणु खपे त बहितर ई पोखूं पिया। रुस्तम बि असां पोखियो आहे, वेलजी जो बि पोखियो आहे। पोइ हाणे जेको असीं मतिलबु हिकिड़ो असां वटि एवरेज सुठा लहनि था, पोइ टास्को जो असां संदो बि रखियो आहे, कुझु मार्केट में वठूं पिया। न न न अहिड़ो कुझु बि कोन्हे। दुकान ते पहिरीं ॻाल्हि त नकली हूंदो ई कोन्हे। जेको ईअं हिकिड़ो गोदाम ते जेकॾहिं आहे कंहिं सुठे सेठ जो रखियल त बि उहो कंपनी जो हूंदो, हिते दुकान ते जाइ न हुजे रखे थो। बाक़ी जेकॾहिं हाणे नकली हलाइनि था त उहो असांखे ख़बर न आहे, पर असीं ओड़े माण्हू सां कम ई कोन था करूं। असीं शइ उते वठंदा आहियूं जेको कंहिं कंपनी जो दुकान हुजे सुठो, जेको दवा जो बांस जो, ऐं उहो असांखे यकीन आहे त इहो माना डीलर आहे ऐं पंहिंजो कंपनी ताईं अचे वठे। ॾिसो बनी सारूं आहे, बनी सुठी आहे, ठीकु आहे। को जर्मिनेशन आहे बिज जी, कंहिंजी 70% आहे, कंहिंजी 80% आहे। पोइ जंहिं बिज जेतिरी जर्मिनेशन आहे उन हिसाब सां ॾींदा आहियूं। 7 किलो बि ॾियूं पिया, ऐं 6 किलो बि ॾियूं पिया, 5 किलो बि ॾियूं पिया, 8 किलो बि ॾियूं पिया। पोइ जर्मिनेशन जे हिसाब सां, उन हिसाब सां ज़मीन जे हिसाब सां, हिकिड़ी ज़मीन थोरी कलरा थी, थोरी बाड़ी आहे, त उन हिसाब सां ककड़नि जा त काफ़ी क़िस्म आहिनि, जंहिंमें असांजो SS32 आहे, 901 आहे, 878 आहे, IUB 13 आहे, ऐं SS32 आहे, ठीकु आहे, ऐं Z80 आहे, 114 आहे। इहे जेके आहिनि से वैराइटियूं जेके आहिनि से इहे भलियूं आहिनि। अमूमन जेके बनी जे हिसाब किताब हूंदो आहे उन हिसाब सां जेको आहे सो इहो पोखिबो आहे। मिसाल तौरु 901 बन जेको आहे उहो कसी बनी लाइ हुजे, छा त हीउ वॾो डिघो बिज हूंदो आहे। अगरि असीं जेकॾहिं हिन सुठी बनी माणंदा त हू कदु वॾो करे वेंदो। इन जे करे 901 असां जेको तो कसी बनी माणंदा आहियूं। बाक़ी के अहिड़ियूं वैराइटियूं आहिनि जेके माना सुठियूं आहिनि, उनजो कदु बि नॉर्मल आहे, उनजी एवरेज बि सुठी आहे। ऐं हींअर काफ़ी सारा जेके आहिनि से मार्केट में बिज मौजूदु आहिनि, जंहिंमें जालंधर कंपनी आहे, टीपू सीड आहे, ऐं टास्को वारा कंपनियूं आहिनि। इहे मयारी कंपनियूं, सनेफ़ा थी वई, इहे मयारी कंपनियूं आहिनि। बाक़ी त ओवरऑल त बिज त जाम अची विया आहिनि मार्केट में, पर इहे जेके आहिनि से जेके बिज आहिनि मयारी कंपनियूं आहिनि, उन्हनि जा बिज सुठा आहिनि। माण्हू तक़रीबन जेको बिज वठनि पिया त टीपू वारनि जो जेको आहे सो हींअर जेको आहे सो पर साल चयो त हिननि जी रिज़ल्ट सुठो। टीपू जो आहे, जालंधर जो आहे, टास्को जेको आहे सो इन्हनि जा जेके आहिनि से बिज हींअर त जेके मार्केट में सुठो हलनि पिया। बिज जी वैराइटियुनि में BS 15, IUB 13, नायाब 878 जेका सनीफ़ा कंपनी ने लॉन्च थी आहे। उन नशात ग्रुप, सफ़ायर ग्रुप ऐं फातिमा फर्टिलाइज़र सां मर्ज थी हिकिड़ी कंपनी लॉन्च कई आहे, जंहिंजा बिज बाक़ाइदा हिन जा ब्रीडर जेके आहिनि फॉरेनर आहिनि, ऐं उन पाकिस्तान जी आब हवा जे हिसाब सां स्टडी करे उन बिजनि खे लॉन्च कयो आहे। ऐं उन जा बिज क्वालिटी वाइज़ आहिनि, ऐं उन जी जर्मिनेशन त 90% प्लस आहे, पर असीं सेफ साइड ते रखी ग्रोवर्स खे 80% 75% चऊंसि था। बाक़ी ॻाल्हि रही जेके बिज गोथू हणनि था या का शइ, त उहो मौसम जो आब हवा जो वॾो किरदारु आहे। उहा शइ असांखे अॼु बि तव्हां ॾिसो जे ॾखणु छूट न पियो लॻे ऐं थधिकार राति जो आहे, उहा असांजे फसल लाइ बि नुक़सानु करे। जेका सोइंग कयूं था असीं उन में प्रॉब्लम थियनि था। असांजे टीपू कंपनी जा बिज बि आहिनि, रुस्तम जालंधर उन्हनि जा बिज बि सुठा आहिनि, IUB 13, SS32। असांजी दुकान ते सजंटा जी शॉप ते तक़रीबन जेके 99% प्लस असां जेके रजिस्टर्ड शयूं आहिनि हुकूमत पाकिस्तान खां थियल एग्रीकल्चर डिपार्टमेंट जे थ्रू, त उहे असां सभु शयूं असांजे अप्रूवल उहो ई शॉप ते रखूं था, उहो ई सेल कयूं था। असल में सजंटा कंपनी जी असांजे फ्रेंचाइज शॉप आहे, उन जे शॉप फ्लोर ते या उन जे ग्राउंड ते असीं इहे शयूं सुठी में सुठी क्वालिटी वारी शयूं रखूं था, जेके एवरेज आहिनि, असांजी पाकिस्तान जी मैशियत खे असांजो अॻिते वधाइनि। पाकिस्तान एग्रीकल्चर कंट्री आहे, जंहिंजी सपोर्ट लाइ बिज लाइ रिसर्च थी रहियूं आहिनि, कुझु थियनि बि पियूं, कुझु न बि थियनि पियूं। सो असीं हुकूमत पाकिस्तान खां बि पुरज़ोर मुतालबो कंदासीं त अहिड़ियूं वैराइटियूं पाकिस्तान में मुतारिफ़ कराई वञनि। एग्रीकल्चर डिपार्टमेंट खे हिदायत ॾिनी वञे जो असांजी मैशियत जी रीढ़ जी हड्डी आहे एग्रीकल्चर, उन खे सपोर्ट मिले
ऐं उहो सेफ साइड ते रही असांजो मुल्क तरक़ी ऐं इस्तिकाम जी तरफ़ वञे। मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त अॼु तव्हां जेको हिन अवामी न्यूज़ जे प्लेटफॉर्म ते असांखे कुझु ख़्यालातनि जो इज़हार असीं करे रहिया आहियूं। वक़्तनि बे वक़्तनि तव्हां ईंदा रहिया आहियो ऐं असीं उन जा संदा मौक़ूफ़ बयानु कंदा रहिया आहियूं। बाक़ी तव्हां जेका ॻाल्हि 2 नंबर जी कई, 2 नंबर दुकान ते का बि शइ न हूंदी आहे। असांजो को हुते ठेलो न आहे, असीं शॉप ते आहियूं, हिकिड़ो फ्रेंचाइज शॉप आहे। इहे रुॻो माण्हू कुझु अहिड़ा हूंदा आहिनि जेके ब्लैकमेल बि कंदा आहिनि की कीअं हर इंसानु हर ज़हन जो माण्हू आहे, पर हिते पॉज़िटिव माण्हू जाम आहिनि। 95% के हूंदा आहिनि। अदरवाइज़ उहो ज़मींदार जेको ॿिज ॾींदो आहे 5 किलो एकड़ लाइ, उहो ॿारनि जे थ्रू लॻाराईंदो आहे। ॿार वेचारा हूंदा आहिनि, नंढड़ा मासूम हूंदा आहिनि, उहो को कीअं कंदो आहे, को कीअं सोइंग करण जो उन टेक्निकल उन्हनि खे नॉलेज न हूंदी आहे, पोइ वेचारा उहो लॻाए ईंदा आहिनि। हींअर तव्हां ॾिसो ढोरो बंदि आहे, हुते ढंढुनि जो पाणी अचे थो, इहो वॾो काज़ आहे, आबहवा जो वॾो काज़ आहे। प्लस में फर्टिलाइज़र तव्हां टाइम ते नथा ॾियो, टाइमली तव्हांखे फर्टिलाइज़र ॾियणो आहे, त इहे शयूं बि वॾो अफेक्ट रखनि थियूं जेको पैदावार वधाइण में। तव्हां टाइमली सभु शयूं ॾियो, तव्हां टाइमली पाणी ॾियो, भाण ॾियो, दवा ॾियो। जॾहिं पेस्ट प्रॉब्लम अचे थो ज़मीन में कॉटन जी फसल ते, तव्हां इमीडिएटली उते तव्हांखे स्प्रे करिणो आहे। तव्हां जॾहिं स्प्रे सीवर कंडीशन में थी वेंदो आहे अटैक, उन खां पोइ तव्हां स्प्रे कयो था। इहे शयूं थोरियूं कमियूं कोताहियूं बि आहिनि। सो असीं महिरबानी करे असीं अवामी न्यूज़ चैनल जे प्लेटफॉर्म तां इहो ई चवंदासीं त इहे ज़मींदारनि खे तव्हां अवेयरनेस ॾियो था, असांजा व्यूज़ वठी ऐं ज़मींदारनि ताईं ॻाल्हि पहुचे थी। शुक्रिया, तव्हांजी महिरबानी। ख़ासि तौर ते जेकी वैरायटी आई आहे SS 32 आहे, इनकलाब टीपू वारनि जी आहे, तमामु बहितरीनु बिज पिया आहिनि। शानदार 602 में पई आहे। इहे पंहिंजे ज़मीन लाइ तमामु बहितरीनु बिज आहिनि ऐं तमामु सुठा बिज आहिनि। ख़ासि तौर ते SS 32 इहा तमामु बहितरीनु वैरायटी आहे। SS 32 तमामु घणी हींअर हले पई, पंहिंजी डिमांड तमामु बहितरीनु हले पई आहे। एकड़ में कंपनी वारनि त घटि में घटि हींअर ॿुधाइनि पिया कटो ॾियो, पर असां हींअर एकड़ खे 7 किलो फी एकड़ खे लॻारायूं पिया हींअर। न बिज नकली कोन आहिनि, बिज कंपनी जा आहिनि। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त SS 32 जेकी वैरायटी आहे इहा अनअप्रूव्ड वैरायटी आहे। असांखे असल में एक्चुअली इहा दुकान ते रखणी न आहे, पर असां पोइ बि असीं रखूं हलायूं पिया ऐं बिज को बि 2 नंबर न आहे। बिज पोइ बि जेके बि आहिनि कंपनी जा आहिनि, फॉर्म फार सां कढनि ऐं टैग लॻल आहे, हर शइ असां मौजूदु आहे। जेको मल्टीनेशनल कंपनी जीअं टास्को सीड वारा आहिनि, एडवांस सीड आहे, या टीपू सीड कॉर्पोरेशन आहे, या उनखां पोइ वधाए चओ त केन्ज़ो AG जो जेको आहे उहो बिज सुठा पर साल सुठी पैदावार ॾिनी। तक़रीबन 35-40 जे मण जे लॻभॻि एक्चुअली उहो पैदावार ॾेई आहिनि। माण्हुनि जी उहा ई डिमांड आहे। सनक्राफ्ट कंपनी जो लीडर 3 आहे, उनजी बि रिज़ल्ट पर साल तमामु बहितरीनु आई हुई। ऐं बिज जेको हींअर मौसमी हालात आहिनि, जीअं हींअर चोवाया लॻनि पिया, त उन जे हिसाब सां असां आबादगार भाइरनि खे, हारी भाइरनि खे इहो ई अर्ज़ु कंदासीं त बिज 6 खां 7 किलो घटि में घटि एकड़ खे ॾियनि। छो जो जेकॾहिं घाटो थी वियो त पटणु असांजे वस में आहे, छिटियो करणु असांजे वस में आहे। ऐं जेकॾहिं चोवाइनि जे करे उहो जर्मिनेशन उनमें फॉल्ट अचनि था, पोइ 15 ॾींहं पाणी अचे थो, बनी चक हणी वञे थी, सख़्तु थी वञे थी, पोइ हुनखे बिज ॾियूं था त पोइ उहो ॼमे तमामु घटि थो। इन करे असीं आबादगार भाइरनि खे, हारी भाइरनि खे, इन्हनि खे हथु वधी करियूं था, इल्तिजा करियूं था त बिज हू 6 खां 7 किलो फी एकड़ खे ॾियनि। बिज में किले अध में पकाई न कनि ऐं सुठी कंपनियुनि जो बिज हलाइनि, मयारी कंपनियुनि जो बिज हलनि। जीअं टास्को वारनि जो आहे, टीपू सीड वारनि जो आहे, ऐं सनक्राफ्ट सीड वारनि जो आहे, केन्ज़ो सीड वारनि जो आहे। इहे सुठियूं हिकिड़ियूं कंपनियूं, वार्बल वारनि जो आहे। इहे सुठियूं कंपनियूं आहिनि ऐं इन्हनि में पर साल पैदावार बहितरीनु आई। वधि में वधि उहो सुठा बिज पोखनि त पैदावार सुठी ईंदी। बिल्कुलु हल्का बिज अचनि पिया, इहा ॻाल्हि न आहे। हिन में असां हुनजी का ॻाल्हि कोन था रखूं। हल्का बिज बि अचनि पिया, पर पोइ हाणे हर कंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे। जेको चॉइस करे, अदा असांखे 2000 वारो कटो ॾे, त पोइ हाणे 2000 वारो जिते जंहिंजो रेट टास्कोस जो मिसाल तौरु 3500 4000 आहे, बेनज़ीर जो 4000-3500 आहे, त उहो हाणे 2000 वारो घुरंदो त हुनखे 2000 वारो बिज मिलंदो। पोइ हुन में जर्मिनेशन उहो छा, ॿियो कुझु कोन्हे। उनमें जर्मिनेशन जो फॉल्ट हूंदो आहे। के जर्मिनेशन 50% जा हूंदा आहिनि, के 60% जा हूंदा आहिनि। सुठी क्वालिटी वारो बिज
तक़रीबन 70%, 80%, 90% जो हूंदो आहे, इन करे उन में जर्मिनेशन जो फॉल्ट न हूंदो आहे। बाक़ी हाणे जेके 50% लो हूंदा त पोइ उहो घटि रेट में ॾींदा। प्योरिटी वारा ॿिज जेके सुठी असां ॾियूं पिया ग्राहकनि खे, अलाह भॻवान जी महिरबानी, अलाह जी महिरबानी सां माना उहो ॾिसंदा जर्मिनेशन सुठी पई अचे। असली बिजी छा ॿिजनि वज़नदार हूंदो ऐं मल्टीनेशनल कंपनी हूंदी, उहो त हर कंहिंखे आज़मायल आहिनि। असां वटि टास्को जो हले पियो ऐं उनखां पोइ टीपू जो हले पियो, सनक्राफ्ट जो हले पियो, केन्ज़ो वारनि जो, एजी वारनि जो माण्हू डिमांड कनि पिया, वार्बल वारनि जो डिमांड कनि पिया, वेल एजी वारनि जो, इहे शयूं हलनि पियूं तमामु बहितरीनु। 1524 आहे टीपू जो, SS 32 आहे, 878 आहे, इहे पर साल सुठियूं पैदावार ॾेई वियूं हुयूं ऐं माण्हुनि जी उहा हींअर डिमांड आहे। ऐं असीं उन्हनि खे चॉइस करे बाबा हीअ शइ सुठी अथव, हल्के खे ॾिसंदा 2000 खे, पोइ तव्हांजो नुक़सानु आहे, हुन में 18 जम थींदो, 18 कोन थींदो, वरी पिया हर महीने हफ़्ते ते किलो वठी वेंदा। इन खां बहितर ॿिज 6 खां 7 किलो ॾियो, सुठी गुॾारी दवा हलायो, रोज़ी आहे। असीं चवंदा ज़राइत इबादत आहे। असांजी दुआ इहा आहे त मालिक करे असांजा ज़मीनदार भाइर, असांजा हारी भाइर ख़ुशहाल हूंदा, तॾहिं असीं ख़ुशहाल हूंदासीं। जे हुननि वटि न हूंदो न त असां वटि कुझु कोन हूंदो। ऐं ॿिज भाण सुठा ॾियनि, हींअर हल्कियूं क्वालिटियूं भाण जूं अचनि पियूं, पर मल्टीनेशनल कंपनी जी फातिमा फर्टिलाइज़र आहे, एंग्रो केमिकल वारा आहिनि, या सोना वारनि FFC वारनि जा आहिनि, इन्हनि जा भाण इस्तेमालु कनि सुठा, भले ॿ रुपया महांगा आहिनि पर क्वालिटी आहे। ईअं हल्का ॿिज भाण बि अचनि पिया, पोइ जंहिंखे नथो मिले उनखे बाबा हीअ हण त पोइ ओड़ी पैदावार थींदी, पोइ ज़मीनदार जा वीचारे 2 हथ मथे ते हारी या 2 हथ मथे ते कर्ज़ी हूंदा। तंहिं करे असीं चवंदा त सुठियुनि कंपनियुनि सां कमु कनि, 5 रुपया पकाई न कनि। हाणे हिकिड़ी सुठी शइ कंपनी जो मिसाल तौरु 23 3730 रुपया कंपनी जो रेट आहे, उनखे चवंदा त असांखे 3100 रुपया मिले पियो, के 3200 मिले पियो, त उहो ज़ाहिर आहे तव्हां सम्झी सघो था। जेको कंपनी जो रेट 3700 आहे, ॿी शइ मार्केट में 3200 मिले, त पोइ तव्हां पाण सम्झी सघो था, अंदाज़ो लॻाए सघो था, केरु बेवकूफ़ कोन्हे। FMC जो मौजूदु आहे, छो असांजे FMC फ्रेंचाइज़ आहे ऐं मल्टीनेशनल कंपनी आहे, त असां उहो ई सेल करूं पिया। बाक़ी जेकी डिमांड अचे पई माण्हुनि जी, जेके पर्चियूं खणी था अचनि, जंहिं पर साल पोखियो उनखां पर साल पोखियो, त उहो असां हिते 2-2 3-3 कटा मौजूदु रखिया आहिनि। ऐं ॿियो जेतिरो थी सघे थो त असां बेस्ट में बेस्ट क्वालिटी रखी सघूं था, छोको 2 नंबर त हल्को ॿिज त जाम हले थो, पर साल जी रोज़ी आहे पूरे जी। के माण्हू 100 रुपए जी 500 रुपए जी पकाई करे त हू 2 नंबर ॿिज त खणी वेंदा आहिनि, पर उहो ॼम न थींदा आहिनि। पोइ उन्हनि जो ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, जेकी हूंदो ई लोकल ॿिज, त उनजी फोटाड़ कहिड़ी थींदी, ऐं जॾहिं फोटाड़ी न थींदी त माण्हू कीअं अॻियां वधी सघंदा। ऐं पंहिंजा ज़मीनदार हुई बि 2020 में ॾिसो, 2020 में बि तकलीफ़ में हिन में हुआ, ऐं ॿियो कंहिंजूं हींअर कणकूं बि सही कोन लथियूं, कंहिंजा बसि ॾिठो वञे त कुझु पंहिंजूं कोताहियूं बि आहिनि ऐं कुझु कुदरत वारे हथ में आहिनि। पंहिंजा ईमान कोन्हनि, कंहिंजा ईमान पका कोन्हनि, केरु ॿिज में कोताही कनि था, केरु पंहिंजी माना बनी सां सचा कोन्हनि। उहो चवंदा जेतिरी में लोकल शइ आहे उहो हाणे हुई बनी खे ॾियणे, बनी कुझु थोरी को थी, पर ॾे त थी, उपत त ॾे थी, उन उपत सां ई तव्हांजो ॿार बचो घर वर हलंदो। असांजे हींअर वधि में हले पियो केन्ज़ो ऐं AG फार्मा JS 5 आहे, 111 आहे। 111 में पंहिंजो मर्ज़ घटि लॻे थो, इहो कंपनी जो चवणु आहे त मर्ज़ घटि लॻे थो, ऐं SS 32 आगाडो विझ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।